रज़ा त अलफ उस्ताद अदब सां बेसां आहे बाब, अदब सवा इबादत कबूल न आहे काब, नौकरी नेकी न्याज ऐं निवड़ता नायाब, कुलफत कढी कुर्ब वारो रखो कल्ब मंझ किताब, मालिक वट मोहम्मद बख्श चवे न हले होड़ हिसाब, मां ऐं पीउ खे मिठा ॾिजे जी जी साण जवाब, अदब वारा आलम में आहिनि कसर ऐं कामयाब, उल्फत रख इंसान सां त ईंदुई कोन अज़ाब, नौकर ऐं नवाब आहिनि सब बराबर सहतो चए, पर सब बराबर सहतो चवे सूरत आ सुभानी, अछी दाढ़ीअ वारे जो अदब कल इखलाक आ इंसानी, ओताक अॾे अदीब खाराइज मुसाफिरन खे मानी, जी बोलण जंहिं कंहिंसां आहे नेकन जी त निशानी, कुलफत वारे वटि कान रहंदी करामत ऐं कानी, जंहिंजी दिल ज़बान दोस्तन जे लाइ बहकी बणिजे बानी, मोहम्मद बख्श मटिजी वञे जंहिंजे पसण सां परेशानी, सदा जीअंदा रहनि जानी, अहिड़ा आलम में उस्ताद चवे, पर फानी दुनिया जे फिक्र में फतकी पव न फासी, जेका बुहारे खाराए बचन खे खसे खल्क खां खासी, उज़वन तुंजन अल्लाह अॻियां बिल्कुलु सभा बासी, पुट भाउर भॼी वेंदई माउ न रहंदई मासी, जंहिंखे सतायो हूंदी सहता थींदई साम्हूं सभई सासी, उहो न आज़ारींदो अवाम खे जेको हूंदो पंजनि जो प्यासी, सितमगर ऐं सियासी हूंदा मजबूर, उते मोहम्मद बख्श चवे।